ना एम्बुलेंस जी तव्हां घुर कई पूरो चयासीं चई ना एम्बुलेंस कोन्हे का एम्बुलेंस। हा नाज़रीन, लॻे ईअं थो त जमहूरी हुकूमत हुजे, सियासी हुकूमत हुजे, बूटनि जी हुकूमत हुजे या चाहे निगरां हुकूमत हुजे, ग़रीब जो को वाही कोन्हे। ग़रीब सिर्फ़ जो वाही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह हुई आहे। नाज़रीन, ही गवर्नमेंट इस्पताल मदई जी आहे। मुसलसल दाहूं कूकूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर गवर्नमेंट इस्पताल मदई जी हालत अञा ताईं जूं जो तूं ई आहे। हिन वक़्त ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ॿ डॉक्टर जेके आहिनि उहे पोस्टेड थी चुका आहिनि। हिकु MS तौर ते कमु करे थो डॉक्टर जयप्रकाश, ऐं ॿियो जेको आहे उहो डॉक्टर अब्दुल क़दीर लाड़िक आहे जेको खानपुर खां अचे थो। इहे ॿ ई जेके आहिनि नवां डॉक्टर हिन वक़्तु माना आया आहिनि। ऐं जेकर टोटल मिलाए करे बि असांजे हिन इस्पताल में 3 डॉक्टर आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु। माना इहो हिकु त एडमिनिस्ट्रेटर थी वियो MS, ऐं हिकिड़ो डॉक्टर आहे मॉर्निंग में, हिकिड़ो इवनिंग में, नाइट शिफ्ट अञा बि जेको आहे डिस्पेंसरनि जे हवाले आहे। पूरी नाइट में केॾी एमरजेंसियूं थियनि थियूं हिते, उन जे बावजूद बि। पर इन सां गॾोगॾु सिर्फ़ु 3 डॉक्टर बि तोयूं हुजनि त बि छा कंदा। हिते घटि में घटि जेको आहे सो 5 डॉक्टर सुबुह जो खपनि, ऐं 5 डॉक्टर शाम जो खपनि, ऐं 5 डॉक्टर जेको आहे राति जो खपनि। उन्हनि जूं वेकन पोस्टूं बि आहिनि, पर उन जे बावजूद बि जेको आहे उहो गवर्नमेंट अंधी ॿोड़ी गूंगी लॻी पई आहे। सिहत खातो जेको आहे उहो मदई जी वासियुनि सां अञा ताईं उनजो माटेली माउ वारो सलूक आहे, सम्झ में ई ॻाल्हि कोन थी अचे। हाणे ताज़ो जेको आहे उहो DG हेल्थ जेका आहे उन लेटर बि कढियो हुयो शायदि, ऐं उन में जेको आहे 5-6 डॉक्टर माना 2 लेडी डॉक्टराणियूं ऐं 4 डॉक्टर माना जेके आहिनि मदई जी अंदरि प्रोसेस ॾेखारिया विया हुया। पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई डॉक्टर जेको आहे उहो डॉक्टर जयप्रकाश MS तौर ते जंहिंखे पोस्टेड कयो वियो उहे पता आहिनि। बाक़ी जेको आहे कोई बि स्टाफ हिन वक़्त ताईं जेको आहे उहो हिन वक़्त ताईं हॉस्पिटल में न पहुतो आहे। ऐं ॿुधण में ईअं थो अचे त मुख़्तलिफ़ जेको आहे सिफ़ारिशूं ऐं सोर्स आणी करे ॿियनि इस्पतालनि में हलिया विया आहिनि, या त पोइ अलाए किथे घुमनि ख़बर नथी पए। पर हिन वक़्त ताईं मदई जी इस्पताल में प्रैक्टिकली कोई बि डॉक्टर न पहुतो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते DC केतिरा ई दफ़ा छापा आया, आचर ते बि आयो। उनखां अलावा जजिस हुया, उनखां अलावा जेके आहिनि मुहतसिब आला हुया। ख़बर न आहे कंहिं छापा हणी हिते दम दिलासा ॾेई सभु कुझु एॾो सारो वीरानियूं ऐं अंधेरियूं ॾिसण जे बावजूद बि हलिया था वञनि, ऐं कंहिं बि क़िस्म जो को बि तदारुक ऐं खड़तेल नथो निकिरे। मां तव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदो हलां त जेके MS तौर ते डॉक्टर जयप्रकाश साहिब जिन मदई जी में पहुता आहिनि, उन्हनि जी परफॉर्मेंस जेका आहे इंतिहाई बहितरीनु ॿुधाई पई वञे। मुंहिंजी अञा ताईं उन सां मुलाक़ात न आहे, पर जेके आम छो त तासुर जेको आहे मरीज़नि खां या आम शहरनि खां ई वरितो वेंदो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शहरी ऐं पेशेंट जेके इस्पताल में ईंदड़ जा घणे क़दुरु जेको अमलो आहे उहो इंतिहाई पुरउमीद आहे ऐं ख़ुशि आहे त हीउ जेको डॉक्टर जयप्रकाश साहिबु आहे इहो इस्पताल खे बहितर बणाईंदो। ऐं हिन वक़्तु माना जेके आहिनि माण्हुनि खे ॾंदे आङुरियूं पइजी वियूं आहिनि त जेको डॉक्टर MS साहिबु आहे उन जेका मेडिसिन हाई लेवल जी मेडिसिन आहे जेका लिकाए रखी वई हुई, उहा जेका आहे डॉक्टर माना ॿाहिरि कढाई आहे। ऐं माण्हुनि खे मरीज़नि खे एतिरी बहितरीनु जेका मेडिसिन मिले थी जो माण्हू आहे छा, पर जेके मेडिकल स्टोरनि वारा बि परेशान थी विया आहिनि, ॼण उन्हनि जी बि रोज़ी रोटी बंदि थी वई आहे। नाज़रीन, हीअं ताज़ा तरीन ख़बर अव्हांखे मदई जी हॉस्पिटल मां ॾींदा हलूं त ॻोठ दिलशाद ब्रोही वासिण जेका 25 साला मस्मात नाज़ बख़्तज़ाल अब्दुर्रहीम ब्रोही जेका बीमारी सबबु मदई जी इस्पताल निहंदे फ़ौत थी वई आहे। ऐं डॉक्टरनि मूजिबि त औरत रस्ते में ई फ़ौत थी वई हुई, ऐं हिते जेका आहे उनजे फ़ौत थियण जी तस्दीक कई वई आहे। ऐं हुननि खे जेका एम्बुलेंस न मिली सघी आहे। एम्बुलेंस हिन वक़्त ताईं उहा अंदरि बंदि पई आहे, जंहिंखे मिटीअ जा मण उन ते पइजी विया आहिनि। शायदि उनजो को ड्राइवर कोन्हे या छा मसइलो आहे। बहरहाल हिन वक़्तु बि जेका इंतिहाई जेका मायूसी इन शइ जी आहे त न इस्पताल में एम्बुलेंस हिन वक़्त ताईं अपडेट थी सघी आहे। उन डॉक्टर जयप्रकाश साहिबु जेतोणीकि असां उन मां पुर उमेद आहियूं त असांजे शहर जी हिन इस्पताल खे चमकाईंदो, ऐं हुन चमकाइणु शुरू कयो आहे। ऐं बहितर मतिलबु मुंहिंजे ख़्याल में उनखे 10 ॾींहं बि न थिया आहिनि, ऐं उनजो एतिरो रिज़ल्ट ज़ाहिर थी वियो आहे जो इस्पताल जो ॿाहिरियों जेको आहे तव्हांखे लुक बि सही नज़र ईंदो। मरीज़ तव्हांखे एॾे तइदाद में ईंदे नज़र ईंदा, ऐं मरीज़ अलाह जो शुक्र आहे ख़ुशि माना थी करे मोटी वञनि था। उन्हनि खे मेडिसिन मिले थी, उन्हनि खे रेस्पेक्ट मिले थी। ऐं उन सां गॾोगॾु जेके शहरी बि पुरउमीद आहिनि त हिननि जूं जेके डॉक्टर प्रकाश साहिब जूं जेके एफर्ट्स आहिनि उहे मदई जी इस्पताल खे ज़रूरु जेको आहे उहो वधीक बहितर जी तरफ़ वठी वेंदो। पर असां चाहियूं था पिया त जेको आहे सिर्फ़ु डॉक्टर जयप्रकाश अकेलो छा कंदो वीचारो।
उनखे स्टाफ खपे, माना डॉक्टर खपनि, डॉक्टरनि खां सवाइ अस्पताल अधूरी आहे। हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो एतिरो सारो बर्डन नथो खणी सघे। हिते सवे पेशेंट 500 खां 800 पेशेंट रोज़ानो अचनि था, उन्हनि सभिनी पेशेंटनि जो बर्डन हिकिड़ो डॉक्टर खां जे वस खां मथे आहे। न सिर्फ़ु एॾे तइदाद में पेशेंटनि जो रुख आहे, मरीज़नि जो रुख आहे माना हिन अस्पताल जी तरफ़, पर खोड़ सारियूं माना एमरजेंसियूं आए रोज़ हिते थियनि थियूं पियूं। वॾे तइदाद में हादसा थियनि था पिया, छो त सखर लाड़काणे रोड तां हीअ अस्पताल वाक़िअ आहे। मदई जी शहर सेंटर ते आहे, माना शिकारपुर मदई जी शिकारपुर लाड़काणो ऐं सखर जे सेंटर ते आहियूं, बिल्कुलु बि असां मदई जी वासी। त हिते जेको आहे वॾे तइदाद में एमरजेंसीज़ थींदियूं आहिनि। उनखां अलावा डिलीवरी जो केस हिते हिकु बि जेको आहे उहो हल नथो कयो वञे। एक्सरे मशीन, लेबॉर्ट्री, ॿियो टियूं शयूं जेके आहिनि उहे अञा ताईं जेके आहिनि ज़रूरत आहे। एक्सरे जो जी ज़रूरत आहे त उनखे माना एक्टिव कयो वञे। खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि उन्हनि खे एक्टिव करण जी ज़रूरत आहे। फस्ट ऑफ ऑल जेको आहे स्टाफ जेको आहे, जेसिताईं स्टाफ न ईंदो तेसिताईं इहा अस्पताल जेको आहे प्रमोट न थींदी। मां जेको आहे मुअदबाना अर्ज़ु कंदो सिहत खाते वारनि खे, हितां जे सियासी अॻुवाणनि खे, समाजी अॻुवाणनि खे ऐं ॿियनि जेके आहे सिहत ते कमु कंदड़ मुख़्तलिफ़ जेको आहे फैक्टर्स खे, त ख़ुदारा मदई जी वासियुनि ते रहम कयो। मदई जी सिर्फ़ु शहर ई न आहिनि, पर हिते आस पास लखनि जे तइदाद में माना ॻोठाणा आहिनि, उहे डिपेंड कनि था हिन अस्पताल ते। इहे अस्पताल जेका आहे ईअं ई जेको आहे उहा ॼण यतीम खानो बणियो पियो आहे। हिन ॾे तवजो ॾियो, हिन खे वधि में वधि माना जेको आहे फस्ट स्टेप में डॉक्टर खपनि, ऐं उनखां पोइ डॉक्टर जॾहिं ईंदा त बाक़ी शयूं सभई जेके आहिनि ऑटोमेटिकली उहे ओके थींदियूं वेंदियूं।